सभी दोस्तन के बिरी प्यारन के दिलवारन के सिंध वारन के भाईरन के माछी बिरादरी वारन के बारन के अस्सलाम वालेकुम या अली मदद। की आयो ठीक आयो मजे में आयो खुश आयो ज़हर ज़िंदगी ताम सुना ता सभी दोस्त ताड़ी वजायो खबर पे मुझे ताके नाम करे पसंद है साथियों अदा है राणे जो परस्तार बिठो है ना राणे वो दाना कड़ी छड़िया सही है राणे जे पासे केड़ा केड़ा हथ मत के मुझे खबर पवे ये ता राणे जे पासे हो बड़ी गाल आया ए रबर जे पासे केड़ा केड़ा आयो ए मीरा ए मुझे पासे केड़ा हो हां जाल में बड़े कुछ घट मसलो चाहो जो जिंदगी जो पेरियों ड्रामो आ तो हमेशा विलन मरंदो आ ड्रामन में जो घुंटो होंदो आ ड्रामे जो मरी विंदो आ ही पेरियों ड्रामो जे में विलन बचियो हीरा सब मरी सो अज ताई भी मानू यो पुछन था तो बाबा तू छो बची है सिर्फ असा इने करे यो ड्रामो ठायो सी त असा पंजे सिंधी मानू के एकरो मैसेज दे सकूं त अज भी असा वट जालिम राज आए या ना आए तो पुताड़ी वजायो की सभी दोस्त अज भी हिते असा वट जालिम राज आए जेके असा हीरो जन मारा चुकिया विया आहिनि गुलामी जी कौम आहे कौम जेके असा सुजाग नथी आहे शऊर ना आयो असा कौम में एड़ा कई कबीला एड़ा कई गोठ आहिनि जिथे ना शऊर पैदा न थियो असा सिंधी आवाम में असा पंहिंजो हक़ कीअं वठूं असा एकरो मैसेज छडियो आ पर अञा ताईं माण्हुनि खे इन ॻाल्हि जी सम्झ न आई आहे त माना छा थियो ड्रामो कीअं ख़तमु थी वियो सभु ईअं चवंदा तूं छो न मोए सो कल मां जा सिगेड़ ख़तमु थी विया मां हिकिड़ी केबिन ते वञी बीठुसि हुते सिगेड़ वठां पियो त 7 पढ़ियूं वेन मां लथी मां जीअं बीठो हिकिड़ी पोड़ी मूं ते नज़र पइजी वई 7 ई पोड़ी मूं वारे पासे आई कि तूं कमाल खान ई मूं चयो मां कमाल खान कि ख़ुदा जी मार पई तूं न्याणीअ पोयां छो पियो मां चयो मां ड्रामो जे ड्रामे खे हाणे थॾ में पर तूं वॾो हराम इंसान ई तोखे न्याणी तुंहिंजो ॾोहो कहिड़ो कयो आहे 7 ई शुरू थी वई मुंहिंजी माउ भेण हिकु करे छॾियनि मां हुतां भॼी वियुसि हिकिड़ो वरी कल असां वियासीं प्रोग्राम ते हिकिड़ो भाई आयो पोड़ो वेठो हुजे मां पंहिंजो प्रोग्राम कयो अंदरि आयो मुंडे जी मां तोखे ख़ासि ॾिसण आयो साईं तोखे मां गारियूं ॼणायोसि मां चयो छो जी पोइ तो ॿुधायो त इहो ड्रामो हक़ीक़त न आहे मूंखे इहो ॾुख थियो त पंहिंजे वॾे भाउ खे छो मारियो गफ़ार खान खे सो बोला तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे डायलॉग ॿुधायो मां तव्हां सभिनी खे हिकिड़ो ताड़ी वॼाए मां डायलॉग ॿुधायां हिकिड़ो सीन हुयो मीरा खे अगवा करे ईंदो आहे मीरा खे पाट रखंदो आहियां मीरा मूंखां पुछंदी आहे त तूं मूंसां प्यार बि करींदो मूं ते ज़ुल्म बि करींदो छो त उहो डायलॉग मां तव्हांखे ॿुधायां थो हिकिड़ो नारो थी नारो हैदरी उतां थोरो आवाज़ ॾियो खोलीसि या इको ॾे आवाज़ खोलीसि मीरा ही सब कुछ तुझे करे थियो तुझे करे थियो जेडीअ खां वठी मुंहिंजे मुंहं ते करार बनी वई उन ॾींहं खां वठी मां सुकून जी हिकु राति निंड नया सुम्ही सघियो जॾहिं मां पंहिंजी अखियूं पूरींदो आहियां त मूंखे ईअं लॻंदो आहे त हीउ पूरो ॻोठ हिन ॻोठ जा माण्हू मुंहिंजे मुंहं ते फूटा ॾींदा जॾहिं मां पंहिंजो मुंहुं आईने में साफ़ ॾिसंदो आहियां न त मूंखे उहे दाग साफ़ ज़ाहिर चिटा नज़र ईंदा तूं छा थी सम्झी त तूं रबनि सां शादी करे वञी पंहिंजी ज़िंदगी ख़ुशगुज़ारी न मीरा न तोखां कीअं विसरी वियो त कमाल खान अञा ज़िंदा आहे जीअं तो मुंहिंजी ज़िंदगी ज़हर कई आहे न मीरा मां बि तुंहिंजी ज़िंदगी ज़हर कंदुसि तोखे त ख़बर आहे मीरा त कमाल खान उहो कारीगर आहे जेको पंहिंजो वैर कॾहिं बि न आहे छॾींदो कॾहिं बि ताड़ी भरी वॼाए वरी महिरबानी साईं जन भला तव्हांखे ख़ुशि रखे आशिक कहिड़ा कहिड़ा वेठा हथ मथे कयो मूंखे ख़बर पवे अच्छा तूं बि आशिक हिन खां पुछी दियो कंहिंजो आशिक आहे वरी वरी हथ मथे कयो ख़बर पए कहिड़ा कहिड़ा आशिक हो हाणे आशिक सभई आहे पर पका ई हर केरु हथ मथे नथो करे
उस्ताद जलाल वाली ॻाल्हि वांगुरु वण आहे जंहिंखे वाह न लॻो हुजे ईअं न आहे त इश्क माई जो हुजे या कंहिं छोकिरे जो हुजे इश्क जा क़िस्म घणा आहे या न आहे ताड़ी वॼायो मां तव्हांखे आशिक़ जे नाम शेर ॿुधायां उस्ताद बुखारी साईं सिंध जो तमामु वॾो नालो आहे असांजे दादू शहर जो आहे उनजो हिकिड़ो शेर आहे जेको मां तव्हां दोस्तनि खे आशिक़नि खे डेलीकेट कंदुसि गौर सां ॿुधिजो चवे थो ईअं दिलदार मूंखे तुंहिंजे मोहबत जी ज़रूरत आहे जीअं दुनिया खे बेअंदाज़ दौलत जी ज़रूरत आहे ईअं दिलदार मूंखे तुंहिंजे मोहबत जी ज़रूरत आहे जीअं दुनिया खे बेअंदाज़ दौलत जी ज़रूरत आहे निहारी पियो निहारियां पियो निहारी पियो निहारियां पियो मिठा मुर्की पियो त मुर्का पियो मज़ो ॾाढो अचे थो पर वज़ाहत जी ज़रूरत आहे ईअं दिलदार मूंखे तुंहिंजे मोहबत जी ज़रूरत आहे जीअं दुनिया खे बेअंदाज़ दौलत जी ज़रूरत आहे पुछ नाणे सिंध ऐं सिंधवासियुनि लाइ तस्बीह छो पियो सोरे चयुमि उस्ताद हाणे पछाड़ी आहे इबादत जी ज़रूरत आहे ईअं दिलदार मूंखे तुंहिंजे मोहबत जी ज़रूरत आहे जीअं दुनिया खे बेअंदाज़ दौलत जी ज़रूरत आहे ताड़ी भरी वॼायो वरी मां तव्हांखे ॿियो डायलॉग ॿुधायां हिकिड़ो सीन हुओ त मूंखे गफ़ार खान क़ुर खणाईंदो आहे मां त ड्रामे में हुयुसि कमीणो मां पंहिंजी तारीफ़ कहिड़ी कयां मां क़ुर खणी अधे मथां फिरी वेंदो आहियां मूंखे जेको कुझु करायो अधे करायो हू शरीफ़ माण्हू इहो मुंहिंजे करे क़ुर खणी ईंदो आहे वाक़ई मूं हुनखे चयो हुन खां पोइ कुझु जुमिला हुया त तव्हांखे ॿुधायां थो ताड़ी वॼाए गौर सां मां तव्हांखे डायलॉग ॿुधायां अदा साईं अदा साईं सभु कुझु तुंहिंजे करे थियो आहे जेकॾहिं तूं मूंखे आला तालीम लाइ ॿाहिरि मुल्क मोकिली आहे त शायदि मां जहिड़ो न हुजां पर तूं मूंखे पियो चाहीं इन जे करे मुंहिंजी रग रग में वॾा छमाइल आहे अदा साईं जेका तूं मुंहिंजी सभिनी जे साम्हूं तज़लील करी आहे हुनजो हिसाब किताब अञा बराबरि नाहे थियो हिसाब किताब बराबरि अदा साईं हाणे तुंहिंजी पग जो सच लही वियो हाणे हिकु नओं सिज वरतो जेको कमाल खान जी पग जो ऐलान कंदो आहे साईं तोखे त ख़बर आहे साईं त कमाल खान उहो कारीगर आहे जेको पंहिंजो गैर कॾहिं बि न छॾींदो ताड़ी भरी वॼायो मौला तव्हांखे ख़ुशि रखे हाणे वरी असांजो ॿियो ड्रामो नए साल जी पहिरीं तारीख़ ते ईंदो मोहबतुनि जो माग जंहिंमें गफ़ार खान बि आहे सिंध जा ॿिया वॾा आर्टिस्ट आहिनि दिलावर बि आहे मां बि आहियां ऐं पत्थर दिलि असांजो ड्रामो हली रहियो आहे KTN ते ॿियो उनजी 50 शाह जी किस्त हली वई आहे पर ज़हर ज़िंदगीअ करे माण्हू ॿियो ड्रामो कोन पिया ॾिसनि हाणे इहे ड्रामा 3-4 वरी हलंदा इनशाला तव्हांखे पसंदि ईंदा तव्हांखे मज़ो ईंदो भला तव्हां सभिनी खे सलामत रखे।